we are at a turning point of history. Events are moving faster than we can imagine. It is not only a question of how to survive, but it's a question how to maintain our body. We prepared a post-disaster needs assessment, PDNA, that calculated the total destruction and economic losses from the floods to exceed $30 billion. My government has prepared a comprehensive framework plan for recovery, rehabilitation and reconstruction with resilience. The minimum funding requirement of $16.3 billion, half of which is proposed to be met from domestic resources and the other half from our own development partners and friends. पाकिस्तान बोर्ड मुतासरन जी बहाली जो फ्रेमवर्क आलमी बिरादरी आॾो पेश करे छॾियो। जिनेवा डोनर्स कॉन्फ्रेंस जे पहिरें ॾींहं ते पाकिस्तान लाइ $10.57 बिलियन इमदाद जो ऐलान। स्विट्जरलैंड जे शहर जिनेवा में गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी गॾियल सदारत हेठि पाकिस्तान जे बोर्ड मुतासरन जी बहाली बाबति डोनर्स कॉन्फ्रेंस। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान में बोर्ड सबबि $30 अरब जो नुक़सान थियो आहे। 33 मिलियन माण्हू मुतासिर थिया। इंफ्रास्ट्रक्चर जी बहाली तबाही सबबि मईशत बेतबाह थी आहे। सिंध ऐं बलूचिस्तान जी अञा ताईं पाणी आहे। मुतासिरनि जी बहाली लाइ $16.3 अरब घुर्बल आहिनि। UN सेक्रेटरी जनरल चयो त पाकिस्तान में बोर्ड जी तबाही जा मंज़र ॾिसी दिलि टुटी पई आहे। 80 लख माण्हू बेघर थिया आहिनि। इंफ्रास्ट्रक्चर जी बहाली लाइ पाकिस्तान खे वॾे पैमाने ते मदद जी ज़रूरत आहे। जिनेवा डोनर्स कॉन्फ्रेंस जे पहिरें ॾींहं ते मुख़्तलिफ़ मुल्कनि, बैंक्स ऐं आलमी तंज़ीमुनि पारां पाकिस्तान लाइ वॾे पैमाने ते इमदाद जो ऐलान। इंफ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बैंक $1 अरब, यूरोपीय यूनियन $93 मिलियन, जर्मनी $88 मिलियन ऐं चीन $100 मिलियन इमदाद जो ऐलान करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब मूजिबि जिनेवा डोनर्स कॉन्फ्रेंस जे पहिरें ॾींहं ते इस्लामी तरक़ियाती बैंक $4 अरब 20 करोड़, जापान $77 मिलियन, एशियन डेवलपमेंट बैंक $1.5 अरब, US $100 मिलियन ऐं फ्रांसीसी सदर $345 मिलियन इमदाद जो ऐलान कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इमदाद जे ऐलान ते सभिनी जा थोरा मञिया। Many areas of Pakistan are still underwater. We are still conducting our relief operations and we're looking forward to our reconstruction and rehabilitation. We are already engaged in rebuilding and restoration of homes, villages, roads and communication networks. Yet Pakistan will need considerable support over the next several years from our international partners to implement this comprehensive plan. We will transform the challenge of recovery and reconstruction into an opportunity to build a more resilient Pakistan, an economy which is dynamic and sustainable. परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान जो अक्सर हिस्सो अञा ताईं बोर्ड जे पाणी में बुॾल आहे। बोर्ड सबबि 3 करोड़ 30 लख माण्हू मुतासिर थिया। हर 7 माण्हुनि मां हिकु शख़्स बोर्ड मुतासिर आहे। जिनेवा कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त इंफ्रास्ट्रक्चर जी तामीर पहिरीं तरजीह आहे। मुस्तक़बिल में कुदरती आफ़तुनि खां बचण लाइ हिकु फ्रेमवर्क तयारु कयो आहे। कॉन्फ्रेंस में पाकिस्तान में बोर्ड सबबि आयल तबाही, नुक़सान, इमदाद ऐं बहाली वारनि कमनि जी हिकु वीडियो बि हलाई वई।
नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार मुल्क में बोर्ड सबब आयल तबाही खां पोइ खुराक जी खोट पैदा थियण जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। जिनेवा कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे इसहाक़ डार चयो त बोर्ड मईशत खे मुतासिर कयो। ज़राअत जे शोबे खे नुक़सान सबब खुराक जी खोट पैदा थियण जो ख़दशो आहे। आख़िरी मुतासिर जी बहाली ताईं कोशिशूं जारी रहंदियूं। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी सऊदी वलीअहद ऐं वज़ीर आज़म मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात। सऊदी मीडिया मूजिब सऊदी वलीअहद सरमाए क़याम ते आर्मी चीफ जी आजा कई। मोहम्मद बिन सलमान आर्मी चीफ जो उहिदो संभालण ते जनरल आसिम मुनीर खे वाधायूं ॾिनियूं। मुलाक़ात दौरान सऊदी अरब ऐं पाकिस्तान विच में दिफ़ाई ऐं फ़ौजी सहकार खे हथी वठाइण ते बि इतफ़ाक़ कयो वियो। कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं 15 जनवरी ते ई थींदियूं। इलेक्शन कमीशन एमक्यूएम जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। इलेक्शन कमीशन महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे चयो त कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं पुराणे वोटर लिस्टनि तहत ई थींदियूं। चूंडूं नयनि वोटर लिस्टनि ते कराइण बाबति एमक्यूएम जी दरख़्वास्त रद्द कजे थी। मकानी चूंडूं 15 जनवरी ते कराइण बाबति जमात इस्लामी जी दरख़्वास्त मंज़ूर। सिंध हुकूमत खे चूंडुनि लाइ इंतिज़ाम यकीनी बणाइण जी हिदायत। इलेक्शन कमीशन मकानी चूंडुनि दौरान इंतहाई हसास पोलिंग स्टेशन ते फ़ौज ऐं रेंजर्स मुक़रर करण लाइ घरू वज़ारत खे ख़त बि लिखी छॾियो। कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं कराइण बाबति इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खे तस्लीम कयूं था। सिंध हुकूमत फ़ैसिले ते अमल दरामद कराईंदी। सूबाई वज़ीर शर्जिल इना मेमुन जी प्रेस कॉन्फ्रेंस। शर्जिल मेमुन चयो त पीपुल्स पार्टी हुकूमत कराची जा मसइला हल करे रही आहे। कराची में 15 जनवरी ते मकानी चूंडूं थी रहियूं आहिनि। ख़बर पइजी वेंदी त कराची जो अवाम कंहिंखे थो वोट ॾेई कामयाब करे। पीटीआई चेयरमैन कूड़ा इल्ज़ाम हणणु बंदि करे। पंजाब असेंबली जे इजलास में वॾे वज़ीर परवेज़ इलाही खां एतमाद जो वोट वठण वारे एजेंडा कार्रवाई में शामिल न हुजण ते अपोज़िशन जो सख़्तु एहतजाज। एजेंडा जूं कापियूं फाड़े छॾियूं। वॾे वज़ीर परवेज़ इलाही खां एतमाद जो वोट वठण जो मुतालबो। स्पीकर इजलास जी वधीक कार्रवाई सुभाणे मंझंदि 2 वॻे ताईं मुलतवी करे छॾी। भोटकी जिले में कुदरती गैस जा नवां ज़ख़ीरा दरियाफ़्त। जिले में माड़ी गैस कंपनी मूजिब ज़ख़ीरनि में गैस हथ अचण जी शरह 5.1 मिलियन क्यूबिक फुट गैस आहे। माड़ी गैस जी गाज़ी ब्लॉक 1 में गुज़िरियल साल नवंबर में गैस जी ॻोल्हा जो कमु शुरू कयो वियो हो। नओं खूह हथ अचण बैदि हाइड्रोकार्बन जे ज़ख़ीरनि में वाह थींदी। सिंध में अटे जे अघनि में वाद ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज। इस्लाम कोट, नवाबशाह, पिथोरो, फैज़गंज ऐं डिममेयर शाह में मुज़ाहिरा। इस्लाम कोट में शहरी एहताज जे सॾ ते महांगाई जे ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया। टाउन मोड़ वटि धरणो। मुज़ाहिरीन दाईंदे चयो त अटो महांगो थियण करे ग़रीबनि जा बचा बुखू काटण ते मजबूर आहिनि।
FIA क्राइम सर्कल हैदराबाद जी दादू में कार्रवाई। खानगी बैंक में 4 करोड़ 70 लख रुपयनि जे फ्रॉड में मुलविस 3 ॼणा गिरफ़्तार। FIA खानगी बैंक जे मैनेजर तकीशा हसनैन ऐं न्यास ओडर खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे वरितो। कंबर वेझो ॻोठ पीरल आजपाणी में पुलिस जे मुबैना तशद्दुद सबब नौजवान अरबाब अली चांडियो फौत। वारसन जो बाईपास ते लाश रखी धरणो, ट्रैफिक मुअतल। फोती जे भाउ जो चवणु आहे त पुलिस बिना जवाज़ो ताक़त ते चढ़ाई करे नौजवान खे खणी वञी तशद्दुद जो निशानो बणायो। CI पुलिस जे मुलविस अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। नवाबशाह भरिसां ॻोठ मूसा खान ज़रदारी में प्लाट जी मालिकी तां 2 भाइरनि में झड़ो। हिक औरत मारिजी वई, हिकु ॼणो ज़ख़्मी। मोहम्मद मूसा ऐं लहणो ज़रदारी में झड़े दौरान लठियूं ऐं सिरोटा लॻण सबबि नूर बानू ज़रदारी मारिजी वई, हिकु ॼणो ज़ख़्मी। मारिजी वियल औरत जो मढ़ ऐं ज़ख़्मी खे पीपल्स मेडिकल अस्पताल नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो। शाशरेवासी नीगर बीमारी सबब हलण फिरण खां लाचार बणियल। पोलियो जो शक ज़ाहिर। वारसन जो चवणु आहे त शहन भरियन जे आमिर वज़ीर जो हेठियों धड़ो कम न पियो करे। डॉक्टरनि पारां नीगर खे पोलियो हुजण जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। सिहत खाते जी टीम पारां बीमार नीगर जा जुज़ा वरिता विया। न्यूज़ीलैंड पारां पहिरीं वनडे मैच में ॾिनल 256 रन्स जो हदफ़ हासिल करण लाइ पाकिस्तान जी बैटिंग जारी। कीवीज़ टीम 50 ओवर्स में 9 विकेट्स जे नुक़सान ते 255 रन्स स्कोर कयो। नसीम शाह 5 बैट्समैननि खे पवेलियन जो रस्तो ॾेखारियो। 3 मैचेस ते ॿधल सीरीज़ जी ॿी मैच बि 11 जनवरी ते कराची जे नेशनल स्टेडियम में खेॾी वेंदी।